घोटकी में 3 ॾींहं अॻु घोटकी बाईपास वटां हथियारबंदनि हथां अगवा थियल शफ़क़त मेमण ऐं सनी राजपूत जी बाज़ियाबी लाइ मेमण बिरादरी राजपूत बिरादरी सियासी समाजी अॻवाननि मुगवी जे वारसनि ऐं शहरनि जो घोटकी ए सेक्शन थाणे आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते सियासी समाजी अॻवाननि आगा नादिर पठाण, राना मुश्ताक, मोहम्मद असलम हैदरी, पीपी अॻवान सैयद रिज़वान शाह, अब्दुल मजीद लाखो, आगा कुर्बान खान पठाण, असद लाखो ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे चयो त घोटकी ए सेक्शन थाणे जी पुलिस धाड़ेलनि जे अॻियां बेवस बणियल आहे। घोटकी में बदअमनी उरूज ते पहुची वई आहे, पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। मुज़ाहिरीन नारेबाज़ी कंदे चयो त घोटकी बचायो नाअहल SSP घोटकी अज़हर मुग़ल ऐं SHO घोटकी ग़ुलाम अब्बास सुंदराणी खे हटायो। हिननि जो वधीक चवणु हो त केतिरे ई अरसे खां घोटकी ज़िले में अमन अमान नाहे। उन मौक़े ते DSP घोटकी हाफ़िज़ अब्दुल क़ादिर चाचड़ ऐं SHO घोटकी ग़ुलाम अब्बास सुंदराणी मुज़ाहिरीन सां ॻाल्हाईंदे 72 कलाक जी मोहलत वरिती, जंहिंखां पोइ धरणो ख़तमु कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।